नस्तगफिरुह व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु व मन युद्लिलहु फला हादिय लहु व अशहदु अन ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीका लहु व अशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु। मुझा अज़ीज़ साथियों और भाइयों, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीसन जो पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे प्यारे फरमान जो बयान हली रहियो आहे। अॼु जेका हदीस असां पढ़ंदासीं ऐं उनजी वज़ाहत कंदासीं, उहा हदीस सैयदना अब्दुल्ला बिन मसऊद रज़ी अल्लाह अन्हु खां रिवायत आहे। फरमाइनि था रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फरमायो, इज़ा कुंतुम सलासा फला यतनाजस्नान इस्नानी दूनल आखर। जे कंहिं मजलिस में टे माण्हू वेठा हुजनि त पाण सल्लम फरमायो त ॿिनि माण्हुनि जे लाइ जाइज़ नाहे त हू अलॻि थी करे पाण में को खुफ़िया ॻाल्हि कनि। इहा ॻाल्हि अदब जे ख़िलाफ़ आहे, मजलिस जे अदब जे ख़िलाफ़ आहे कि कंहिं बि मजलिस में टे माण्हू वेठा हुजनि, पाण सल्लम फरमायो त ॿ माण्हू अलॻि थी हिक ॿिए जे कन में सरगोशी न कनि। हत्ता तख़्तलितू बिन्नास, पाण सल्लम फरमायो कि एसि ताईं जेसि ताईं घणा माण्हू गॾु न थी वञनि। घणा थी वेंदा त हिकु ॿ अलॻि करे ॻाल्हाईंदा त उन में को हर्ज जी ॻाल्हि न आहे। ईअं छो मना कयो हुयो कि जंहिं मजलिस में टे माण्हू हुजनि त ॿ माण्हू अलॻि थी करे न ॻाल्हाइनि? इन जे लाइ छो जो पाण सल्लम फरमायो कि मिन अजली अन ज़ालिका युहज़िनुहु, जे ईअं कंदव त जीअं टे जी मौजूदगी में ॿिनि अलॻि थी करे ॻाल्हायो आहे त टे माण्हू जे दिलि में गम पैदा थींदो। हुन वीचारे जे दिलि में इहा फ़िक्र पैदा थींदी त अलाए कहिड़ी ॻाल्हि हुई जो मूंखां लिकाइणु चाहिनि पिया। त मुंहिंजा दोस्तो, इस्लाम मोहब्बत जो दीन आहे, प्यार जो दीन आहे, हिक ॿिए जे ख़्याल करण जो दीन आहे। त इस्लाम में हिन मोहब्बत, प्यार ऐं भाईचारे खे क़ाइमु रखण जे लाइ उहे तमामु रस्ता बंदि कया आहिनि, जिन्हनि रस्तनि जे ज़रिए हिकु मुस्लमान जी ॿिए मुस्लमान जे दिलि में दूरी पैदा थी, हिकु मुस्लमान जे दिलि में कंहिं ॿिए मुस्लमान जे बारे में ग़लति ख़्याल पैदा थी। इन जे लाइ हसद, बुग़्ज़, नफ़रत, बेईमानी, कंहिं बि क़िस्म जो जेको अमल आहे, इन्हनि अमलनि जी तरफ़ जेके बि रस्ता वञनि था, इस्लाम उन रस्तनि खे बंदि कयो। त पाण सल्लम मजलिस जो अदब इहो ॿुधायो त हिकिड़ी मजलिस में टे माण्हू आहिनि त ॿ जे अलॻि थी करे ॻाल्हाईंदा त टे माण्हू जे दिलि में इहा ॻाल्हि ईंदी त शायदि मुंहिंजे ख़िलाफ़ु पिया ॻाल्हाइनि, हिकिड़ो बदगुमानी पैदा थींदी। ऐं ॿी वजह इहा कि हुन जे दिलि में इहो बि ख़्यालु अची सघे थो त यार मूंखे शायदि ही इन लाइक़ु नथा सम्झनि त पंहिंजे मशवरे में शरीक कनि, इन में हिकिड़े मुस्लमान जी रुतबे खे घटाइणु आहे। इस्लाम इन जे लाइ इहे शयूं साम्हूं रखंदे करे फरमायो कि जे पोइ ख़ुफ़िया का ॻाल्हि करणी आहे, अलॻि थी करे मजलिस खां जॾहिं ख़तमु थी वञे, ॿाहिरि निकिरी वञो त ॿाहिरि वञी ॻाल्हि करे वठो, मजलिस में ईअं न कयो। इन सां छा थींदो, जीअं कंदव त मुसलमान ॿिए जे दिलि में ग़म पैदा थींदो, परेशान थींदो
ऐं मुसलमान के परेशान करण ईअं या जीअं अल्लाह ताला के तकलीफ़ ॾियण वलयास सब खां मुहतरम जेका हस्ती आहे ज़ात आहे अल्लाह जे नज़दीक हू ईमान वारा आहिनि। अल्लाह ताला नथो चाहे त केर बि शख़्स के ईमान वारे जे दिल खे तकलीफ़ ॾे ऐं को अहिड़ो रस्तो इख्तियार करे जीअं ईमान वारनि जे दिलनि में बुग़्ज़ ऐं नफ़रत पैदा थिए। इन जे लाइ अल्लाह ताला क़ुरान मजीद में इरशाद फरमायो त इन्नमा नजवा मिन शैतान लियहज़ुन अल्लज़ीना आमनू, त इहे जेके खुफ़िया ॻाल्हियूं करणु मजलिसनि में इहो शैतान जी तरफ़ आहे। शैतान छा कंदो आहे? शैतान जो मक़सदु ईंदो आहे लियहज़ुन अल्लज़ीना आमनू, ईमान वारनि खे परेशान करणु। ईअं न कंदा। ॿी आयत में अल्लाह ताला फरमायो या अय्युहल्लज़ीना आमनू इज़ा तनाजयतुम फला ततनाजौ बिल इस्मी वल उद्वानि व मासियतिर रसूल, कि ए ईमान वारो जे अवां त खुफ़िया ॻाल्हि कयो था त टे ॻाल्हियुनि खां अलावा चौथी ॻाल्हि न कयो। टे ॻाल्हियूं कहिड़ियूं आहिनि? यानी अल इस्म वल उद्वान व मासियतिर रसूल। उन ॻाल्हियुनि में कि गुनाह न हुजे, गुनाह जी ॻाल्हि न हुजे, कंहिंजी ग़ीबत न हुजे, उद्वान कंहिंसां ज़्यादती न हुजे, रसूल सल्लल्लाहु जी नाफ़रमानी न हुजे। ऐं ॿी आयत में फरमायो त इज़ा तनाजयतुम फला ततनाजौ बिल इस्मि वल उद्वान, फरमाए को गुनाह जे ऐं ज़्यादती जे बारे में सरगोशियूं न कयो। ऐं ॿी आयत में अल्लाह तबारक व तआला फरमायो कि जे ॻाल्हाइण बि चाहियो था खुफ़िया तौर ते इल्ला मन अमरा बिसदक़तिन औ मारूफ़िन औ इस्लाहिन बैनन नास, का बि खुफ़िया ॻाल्हि हुजे त या त सदक़े जे बारे में हुजे कि कंहिंखे तरग़ीब ॾियणी हुजे सदक़ा करण जी, औ मारूफ़िन या का भलाई जो हुकुम ॾियणो हुजे, औ इस्लाहिन बैनन नास या ॿिनि मुसलमाननि में इख़्तिलाफ़ थी वियो आहे उन्हनि जे दरमियान ठाह कराइण जे लाइ जेका आहे जेके चाहे थो सरगोशी करणु करे सघे थो। त इन्हनि शयुनि खे मुंहिंजा भाइरो असांजे इन्हनि आदाबनि जो लिहाज़ रखंदासीं, ख़्यालु कंदासीं त जेके बि मुसलमाननि जे दिलनि में नफ़रतूं पैदा थियनि थियूं इहे ख़तमु थी वेंदियूं। इन जे लाइ नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिकिड़ो दफ़ो एतिकाफ़ मस्जिद में वेठा त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां उन्हनि जी घरवारी सईदा सफ़िया रज़ी अल्लाह अन्हा मिलण जे लाइ पाण सल्लल्लाहु उन्हनि खे मुलाक़ात करे पोइ घर ताईं छॾण जे लाइ विया त रस्ते में ॾिसनि था त थोरो परे ॿ सहाबा पिया वञनि। पाण सल्लल्लाहु उन्हनि ॿिनि सहाबनि खे सॾु कयो ऐं चवणु लॻा त इन्हा ज़ौजती सफ़िया, इहा जेका औरत मूंसां गॾु वञी रही आहे इहा मुंहिंजी घरवारी सफ़िया आहे। हाणे सहाबनि जो के कंहिं ज़हन में कंहिं ख़्याल बि कोन वेंदो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे बारे में को बुरो ख़्याल, तसव्वुर ई न आहे। पर पोइ बि रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन रस्ते खे बंदि कयो जंहिं रस्ते जे ज़रिए कंहिंजे ज़हन में शैतान दाख़िल करे वसवसा करे को बुरो ख़्याल हुजे। इन जे लाइ रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कयो इन्हा ज़ौजती सफ़िया, ही मुंहिंजी घरवारी सफ़िया आहे जेका मूंसां घर मां उनखे घर छॾणु वञी रहियो आहियां। त मुंहिंजा भाइरो जॾहिं बि इंसान मजलिस में हुजे त मजलिस जे आदाब जेके रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿुधाया आहिनि उन्हनि जो ख़्यालु रखे, उन्हनि जो इंसान जे ख़्यालु रखंदो त इंशाअल्लाह जेके दिलनि जूं ॻाल्हियूं आहिनि, जेके नफ़रतूं पैदा थियनि थियूं, हसद पैदा थिए थो ऐं हिक ॿिए जे बारे में जेका बुरा ख़्याल दिलि में अचनि था इहे बुरा ख़्याल दिलि में कोन ईंदा, भाईचारो पैदा थींदो, मोहब्बत पैदा थींदी, उल्फत पैदा थींदी। अल्लाह तबारक व तआला खां दुआ है कि अल्लाह रब्बुल आलमीन मुसलमाननि खे इन्ही भाईचारे, इन्ही उल्फत ऐं इन्ही मोहब्बत ते क़ाइमु रखे, छो जो ईमान ऐं इस्लाम खां वधीक को रिश्तो न आहे। ये जेतिरो घाटो थींदो ओतिरा इन जा समरात जेके आहिनि माशरे खे नज़र ईंदा, ओतिरा जेको इस्लाम तरक्की कंदो, माशरे में भलाई ईंदी। अल्लाह तबारक व तआला खां दुआ है कि अल्लाह रब्बुल आलमीन असांखे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे प्यारे फ़रमाननि ते
अमल करण की तौफ़ीक़ अता फ़रमाए। इन्नहु वलिय्यु ज़ालिका वल क़ादिरु अलैहि। सुब्हान रब्बिका रब्बिल इज़्ज़ति अम्मा यसिफ़ून व सलामुन अलल मुरसलीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। सब्सक्राइब करियो ऐं बेल आइकन ते क्लिक करियो त जीअं असांजी हर नई वीडियो जो नोटिफिकेशन मिले।